दोस्तों जलाल चांडे 1944 में मोरे लॻ हाजी फैज़ मोहम्मद चांडे जे घर में अख पटियो। दोस्तों परे परे ताईं हिननि जे ख़ानदान में को बि फ़नकार न हुयो ऐं न वरी को राग सां हिननि जो तालिक़ु हुयो। लेकिन मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे खे हिकु बहितरीनु शौक़ु हुयो ऐं जलाल चांडियो जॾहिं अखि पटियो त परे परे ताईं को राग ऐं मौसीक़ीअ जी का सुञाण न हुई। ऐं मोहम्मद जलाल चांडियो जॾहिं अखि खोली त जलाल चांडे पाण जे वेझे माल मंद वारो माहौल ॾिठो ऐं ॿहिराड़ी वारो माहौल ॾिठो। मोहम्मद जलाल चांडे उस्ताद जलाल चांडे जॾहिं अखि पटी त बनी ॿारे वारो माहौल ॾिठईं ऐं ॻोठाणो माहौल ॾिसी करे जलाल चांडे बनी ॿारे वारा कमु करणु स्टार्ट कया ऐं माल वग़ैरह चारींदो रहंदो हुयो। लेकिन जलाल चांडे खे शौक़ु ॻाइण जी तरफ़ हुयो। जलाल चांडे खे टेपड़ी बि हिकिड़ी हुई ॿार हुयो उन टाइम में, उन जा कलाम ॿुधी करे ऐं जेको आहे सो रूह जो रिहाण कंदो हुयो ऐं ठिकरियूं खणी करे वॼाए करे ऐं जेको आहे सो ॻाइण जी सिखिया बि वठंदो हुयो। लेकिन जलाल चांडे खे पंहिंजा वारिस झलींदा हुया त बाबा ॻाइण असांजो पेशो कोन्हे को, तूं ॻा न। ऐं हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जलाल चांडे खे झलींदो हुयो त बाबा ॻाइण जो असांजो पेशो कोन्हे को। पोइ जलाल चांडे खे वञी स्कूल में दाख़िला वठी ॾिनऊं त जलाल चांडे उते पढ़ण खां इनकार कयो। पोइ वरी जलाल चांडे खे कुझु टाइम तरसी करे कंहिं दर्ज़ी वटि उते ॻोठ में छॾियो वियो त जीअं जलाल चांडे को हुनरु सिखे ऐं जलाल चांडे खां इहो ॻाइण वारो जेको आहे सो भूत जेको आहे इहो हटी वञे ऐं जेको आहे सो को हुनरु सिखी करे ऐं कुझु मौज़ शाइरी थिए ऐं सुठो हुनरु सिखे। हाजी फैज़ मोहम्मद चांडियो बि सऊदी अरब रहंदो हुयो ऐं जलाल चांडे जो बि इहो ई शौक़ु हुयो हाजी फैज़ मोहम्मद जो त हिन खे बि सऊदी अरब मोकिलियो वञे कंहिं हुनर सां। लेकिन जलाल चांडे खे क़िस्मत में ॿी का शइ लिखियलु हुई। जलाल चांडे दर्ज़ीअ जे दुकान मां हटी करे ऐं पंहिंजी मौसीक़ी जी तरफ़ बाक़ाइदे क़दम रखियो। जलाल चांडियो ॻोठनि जे नंढनि वॾनि मेलनि में वञी ॻाईंदो हुयो, लेकिन उहा दाद न मिलंदी हुई जलाल चांडे खे। कुझु साल गुज़रिया, आहिस्ते आहिस्ते हिकिड़ो मेलो उन्हनि जे ॻोठ में लॻो। उन मेले में मुख़्तलिफ़ ॿिया बि फ़नकार आया जंहिंमें जलाल चांडे खे बि जेको आहे सो आयो। जलाल चांडियो पंहिंजो सामान खणी उते जलाल चांडे जी क़िस्मत चेंज थी ऐं उते जलाल चांडे जो लक वरियो। उन मेले में जलाल चांडे अहिड़ो फ़न पंहिंजो जेको आहे सो पेश कयो आवाम जे आॾो ऐं अहिड़े फ़न जो मुज़ाहिरो कयो जो सॼे चारों तरफ़ जलाल ई जलाल ॻाइण लॻा माण्हू। ऐं हाजी फैज़ मोहम्मद चांडे खे माण्हू चवंदा हुया त जलाल चांडे तुंहिंजे पुट हिन मेले खे बाक़ाइदे खयों हाजी फैज़ मोहम्मद। पोइ इहे सियारे जूं रातूं हुयूं। हाजी फैज़ मोहम्मद चांडियो बाहि ते वेठो हुयो पंहिंखे हथ सेकण जे लाइ त जलाल चांडियो लिकंदे लिकंदे अची घर में दाख़िल थियो त जलाल चांडे खे पंहिंजे पीउ ॾिठो। हाजी फैज़ मोहम्मद चई बा अची ऐं जलाल चांडिया त चई हा बाबा साईं मां आयो आहियां। त पोइ जलाल चांडे खे पुठीअ ते हथु रखी फैज़ मोहम्मद चांडे चयो त बाबा तूं ड्रिज न, अॼु खां वठी मुंहिंजो तोखे इजाज़त आहे, वञी बाक़ाइदा तूं मौसीक़ी सिख ऐं वञी ॻा, मुंहिंजे तरफ़ां हाणे तोखे झलपल कोन्हे। जलाल चांडे खे तमामु घणी ख़ुशी महसूस थी ऐं जलाल चांडियो पंहिंजे पीउ जे पेरनि ते किरी करे ऐं उन खां जेको आहे सो भाकुर पाए ऐं ख़ुशीअ जो इज़हार कयो। पोइ उन ॾींहं खां वठी जलाल चांडे पंहिंजो बाक़ाइदे मौसीक़ी जी आगाज़ कई। जलाल चांडे जो पहिरियों कलाम तमामु घणो मक़बूल थियो ऐं जलाल चांडे जा पोइ आहिस्ता आहिस्ता कलाम रिलीज़ थींदा विया, जंहिंमें पोइ रेडियो पाकिस्तान ते पहिरियों दफ़ा जलाल चांडियो जॾहिं वियो त जलाल चांडे खे ठुकरायो वियो, मोटायो वियो। जॾहिं ॿिए दफ़ा बि वियो त इन खे मोटायो वियो। पोइ हिकिड़ो रेडियो पाकिस्तान ते कमु कंदड़ हिकिड़ो वॾो शाइर हुयो, उहो जॾहिं नवाबशाह ज़िले में लथो त उते जेको आहे सो जलाल चांडे जा हल्का फुल्का कलाम ॿुधई टेपनि में, इन्हनि में, गाॾियुनि में। त पोइ उन शख़्स पुछा कयो त हे माण्हू केरु आहे ऐं किथां जो फ़नकार आहे। पोइ माण्हुनि हिननि खे ॾस ॾिनो त बाबा मोरे लॻ उते जेको आहे सो जलाल चांडियो फुलनि में वेठो आहे ॻोठ में ऐं उते जो हे फ़नकार आहे। पोइ अहिड़े तरीक़े सां रेडियो पाकिस्तान जामशोरे में हिन खे घुरायो वियो जलाल चांडे खे ऐं उते पहिरियों कलाम जलाल चांडे जॾहिं ॻायो त पूरी सिंध में तमामु घणी मक़बूलियत उन कलाम माणी। पोइ आहिस्ता आहिस्ता सॼे सिंध में उन जा एल्बम रिलीज़ थींदा विया ऐं जलाल चांडियो ईअं मक़बूल थींदो वियो त जीअं उभरंदड़ सितारो हुजे
अहिड़े तरीक़े सां उभरंदो वियो जलाल चांडियो। सिंध में पंजाबी फ़नकारनि जो तमामु घणो हलाकु हूंदो हुयो ऐं केसटनि जी दुनिया में पंजाबी फ़नकारनि जो हिते सिंध में तमामु घणो जेको आहे सो हिकु दबदबो हूंदो हुयो। लेकिन जॾहिं जलाल चांडियो आयो त जलाल चांडियो पाण सां अहद कयो त पंजाबी केस्टूं हिन सिंध मां असां पंहिंजी मादरी ॿोली सिंध खे तरजीह ॾींदासीं, पंजाबी फ़नकार ऐं पंजाबी केस्टूं सिंध मां ख़तमु कयूं वेंदियूं। त ईअं ई थियो। हुन मर्द मुजाहिद पाण सां जॾहिं अहद कयो त उन करे बि ॾसियो। आहिस्ता आहिस्ता 1987 ऐं 1988 में बिल्कुलु ई पंजाबी फ़नकारनि जो ऐं पंजाबी केस्टनि जो सिंध मां ख़ात्मो थियो। ऐं जाॾे बि तव्हां वेंदो जलाल ऐं जलाल ॿुधण में तव्हांखे ईंदो। सिंध हुजे चाहे पंजाब बलोचिस्तान ताईं जलाल चांडियो पाण खे मक़बूल कयो ऐं जिथे किथे जलाल चांडियो जा ई एल्बम रिलीज़ थींदा हुया। वॾी महिरबानी। उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो, लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।